पाकिस्तान जो नंबर 1 चैनल 4 न्यूज़ पाकिस्तान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां शफीक रिंद आवां ॾिसी रहिया आहियो 4 न्यूज़ पाकिस्तान। लाड़कानो दड़ी थाने जे हद मां राति जे वक़्त में नामानो हथियारबंद घर अंदरि धाड़ो। मुरादवान महर रोड ते क़ाइम घर अंदरि गिरी लखे रुपयनि जो धाड़ो। हथियारबंदनि जी ज़ोर ते 10 खां 12 हथियारबंद असांजे घर जे भातियुनि खे यरगमाल बणायो। लाड़कानो सामान कैश में 5,50,000, 8 तोला सोन, सीडी मोटरसाइकिल, कपड़ा, पिस्टल, 18,000 जा बांड शामिल हुआ। हथियारबंदनि 4 कमरनि में वारदात कई आहे। पूरो सामान घर जो पखेड़े छॾियो आहे। औरतनि ऐं मर्दनि खे यरगमाल बणाए मर्दनि जा हथ पेर ॿधी पूरे घर अंदरि वारदात कई। वधीक न्यूज़ अपडेट लाइ ॾिसंदा रहंदा 4 न्यूज़ पाकिस्तान।